नाज़िम कराची जी सिंध मुस्लिम गवर्नमेंट साइंस कॉलेज में सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो जंहिंमें शागिर्दनि पारां साइंस जे हुनर सां मुख़्तलिफ़ सिंधी सकाफ़त सां सलाहियल मजस्मा ऐं किताबनि जा स्टॉल टोपी अजरक सजाए रखिया विया। इन मौक़े ते तक़रीब में शिरकत कंदड़ उस्तादनि तोड़े शागिर्दनि धरती टीवी सां पंहिंजा वीचार वंडिया। अचो तव्हांखे ॾेखारियूं। मुझे लाल लतीफा सिंध में, मुझे सोना शरीफा सिंध में, मुझे शाह बेटाई सिंध में, हाँ अजक तो पीशाना या सिंध जी या पहचाना, मुझे मिस बनाया हूँ बादशाह, मैं तो यार बनाया हूँ बादशाह, नचा नचा दिलदार का तेरे समा पंज मयार, ऐसी वैसी न तू बात कर, मुझे से ना कोई मुलाकात कर, तू अटगा तू अटगा तू अटग डग डग। असां चाहियूं था त पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयूं ऐं ॿारनि खे तालीम सां गॾु जी एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटीज़ जे तरफ़ बि माइल कयूं। उन सां इहो थींदो त सेहतमंद माशरो हूंदो, सेहतमंद ॿार हूंदो, सेहतमंद ज़हन हूंदो त उन्हनि जो तालीम जे तरफ़ रुझान बि बहितर तरीक़े सां हूंदो, उन्हनि जी परफॉर्मेंस ते तमामु सुठो पवंदो असर। अॼु इहो इवेंट सिंधी कल्चर डे मल्हायूं पिया। इहो गवर्नमेंट जे तरफ़ां रखियो वियो आहे। असां सरदार अली शाह जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे डिसंबर जे महीने में इहो मौक़ो ॾिनो त असां कल्चर डे मल्हायूं ऐं इन सां ॿारनि ते वॾो इम्पैक्ट पवे थो, सिंधी कल्चर जी ख़बर पवे थी। सिंधी सकाफ़त जा केतिरा रंग आहिनि। अॼु हिन कॉलेज में उहे रंग ॾिसी इंतिहाई घणी ख़ुशी थी आहे। रंग ॾिसी करे तमामु घणी ख़ुशी थी आहे। अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि तक़रीबन सिंध जे सभिनी कॉलेजनि में थियणु घुरिजनि। असांजो मक़सदु बेसिकली सिंध जी सकाफ़त खे उजागर करणो हुयो, ॿारनि में हिन तहज़ीब ऐं सिंध जी ख़ूबसूरत सकाफ़त ऐं तहज़ीब खे दुनिया जे साम्हूं ॾेखारणु हुयो। इहो असांजे लाइ इलाही इंतिहाई ख़ुशी जो ॾियारो हूंदो आहे। जीअं चयो वञे त हीउ ईद जो ॾियारो आहे असांजे लाइ।